उनके बदरायो उनके पीठ मातो के ॾिठा कोन चाची जोक जोक आपो जो बताओ जीवा ओड़े छोरा खैरा जे सिर ॾे खैर हुजे तोखे कहो पे हो लाचार इन्हें खबरुन करण जो हाय हाय भली बटे मोचड़ा लगनी बटे मोचड़ा तो को दिमाग ठिकाने अचई मुके पूरी खबर तो पजी विया ये पोदो मुझे माता जे चक्कर में आसे बाजो हलो आजकल असा ने पोया दुश्मन गजा पजिया अचो ज़ामत अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे कहे हिक जो भी दिमाग सालिम हुजे त खणी मां समझाया न पर हिते त खोड़ीअ खे ही घुमरो आ कंहिंखे समझाया वञी खॾ में पवन लॻंदनि पादर त पाण ही दिमाग ठिकाणे ईंदुनि मूंखे कहिड़ी पई आहे जो मां अचायो पचायो पंहिंजो दिमाग हिननि चरियनि सां कपायां खॾ जे तरे में वञी पवनि वॾा बाबा आवण च ॾाढी देर किती ने ओधर ते अचण में एतिरी देर न आहे थी जेतिरो तव्हां सम्झो पिया वॾे जी बादशाही जो ख़ैर बस वठा हाकिम खान तहां सां गॾु न हो छा ऐं हू न्याणी किथे आहे हाकिम खान अचण वारो हूंदो ऐं छोकिरी गाॾीअ में वेठल आहे वॾा बाबा उहे बादशाह माण्हू उन्हनि कहिड़े लिखे देर आवे या सवेल आवे मूंखां केर बि पुछण वाला कोन्ही ओधर ते दिलावर खान हाकिम खान खे रोकजो त किथे न्याणीअ खे मारे न विझे न्याणीअ खे कुझु बि न थींदो इहो दिलावर खान जो तोसां वाइदो आहे वाइदो अगर कंहिं में हुन न्याणीअ जे वार जो बि नालो वठो उहो सभ खां वॾो दिलावर खान जो दुश्मन हूंदो हाकिम खान हरणी खे एतिरो कंबाइबो न आहे खणिजो शींहं जे मन में हरणी जो शिकार करण जो इरादो ई न हुजे पर शींहं खे ॾिसी हरणी जो छिरकण इहो फितरी अमल आहे वॾा हाणे मूंखे इजाज़त वञण खां पहिरीं हाकिम खान खां वाइदो वठियो आहिनि अदा मां तव्हां सां वाइदो करे चुको आहियां पर जे अञा बि तव्हां मुंहिंजे मथां ज़ोर भरियो था त अॼु करम खान जे साम्हूं मां पंहिंजी ॾाड़ीअ ते हथु घुमाए अॼु मां तव्हां सां इहो वाइदो थो कयां हर उहा शइ जेका मां पंहिंजे लाइ पसंदि कंदुसि राणीअ खे मां उहा ई ॾींदुसि भले चाहे उहा ज़िंदगी या मौत हुजे इन खां वधीक मां तव्हां सां को बि वाइदो नथो करे सघां हाकिम खान मूंखे तुंहिंजे वाइदे ते एतबार आहे ऐं मूंखे उमेद आहे त तूं पंहिंजे वाइदे जी पासदारी कंदे वॾा मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे तोखे हाणे इजाज़त आहे ऐं मूंखे उमेद आहे त हाकिम खान पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदो मौलू करम खान सां गॾिजी वञ उतां न्याणीअ खे वठी वञी हवेलीअ ते छॾ ऐं असांजा 2 महिमान वठी करम खान जे हवाले कर वॾा बाबा ही त केॾा साहब 2 महिमान हिननि किथां वेसनि ओधर ते मुंहिंजो ॿियो फोर्स ॿाहिरि बीठल आहे तव्हां सभु निकिरण जी कयो वॾा मोकिलण ई न आहे ॾींहं बिल में महिमाननि खे अहिड़ी त महिमानी खाराए जो सभु कुझु सची कनि वॾा सुभाणे ताईं हू पंहिंजा हर जुर्म ईअं क़बूल कंदा जीअं पहिराड़ी जी का अबोच औरत निकाह वक़्तु पंहिंजे अणॾिठल मुड़ुस खे 3 शाहिदनि अॻियां क़बूल करण जो इक़रार कंदी आहे अच्छा मौलाना हलो ओधर ते अदावरा कंहिंजे मथां करम खान जा कर किराने जा इरादा थे हाकिम खान अॼु खां पोइ तूं मुंहिंजे कंहिं बि मामले जे विच में न अचिजांइ जेसि ताईं मां हिन ॻोठ जो उजड़ियल सुख ऐं चैन आबाद न कंदुसि तेसि ताईं सुख सां न विहंदुसि इन्हीअ करे चवंदो आहियां त असां मोहबती माण्हुनि जे विच में अची पंहिंजे लाइ नफ़रतूं न वधाए जबार ओ जबार बाहर निकले जबार
जल्दी आ बाबा जल्दी आ पकड़ो अरे सदके वञी जल्दी आ भेरा सदके वञी असां चो त ॿाहिरि विझासीं वादी थी चओ सुठा माण्हू बचाया आंदा पिया बचाया वाह कचहरी करूं भजा मेरे बापे बादे गोदा दे चाची कहदा बादे बादे गोदा दे बादे गोदा दे चाची खैरा हलो अरे हे केड़ो कहरा हे चाहे अमाई केड़ो जुल्म मामा अरे आहे को हिनन के बचाए हे चाहे अरे या अल्लाह रे जालमन के को क्या सी न तो दे अमाई केड़ो जुल्म मामा अरे ओ मार पैवा खुदाई अरे कहर पैवा छोई हो ना को क्यों तो ऐसा गरीबन सा एलिया मारे की मारे छी रमा कानू जगह मुझी सलाह वठे तो दिलावर खान जे गोठ मथा हल्ला करण का पहिरियां उन गोठ जो ख़बरूअत कयूं। हाँ खानू पूरी जांच लही पो पहिरें वार में उन जूं आयूं बताल करे छॾिया। इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं उन जे गोठ जो ख़बरूअत थींदो। उन गोठ में सिर्फ हिकिड़ो ई कुराड़ो उठ रहे थो जेको पैसनि एवज़ पंहिंजे सॻे पीउ जी बि मुख भरी कंदो। पर पहिरें चकर असां सां मिलण उन जो मसइलो ज़रूर कंहिंजे नाले पिया चओ थी सघे थो त उन जेको वास्तिया रद्द करे वठूं। परियल पहिरें वाढी मुतलिक़ चवां पियो जेकॾहिं पंहिंजीअ ते अचे न त मुल्क कुआए छॾे मुल्क। पर उन सां हिन वक़्तु मिलणु ॾाढो मसइलो आहे। भला शहर अची वञे कोन थो या शहर त ईंदो हूंदो पर इहा कहिड़ी ख़बर त कहिड़े वक़्तु शहर निकिरे थो। पोइ छो न खानू उन जी ॿ ॾींहं तार कयूं। पर हम एतिरा ॾींहं मां इंतज़ारु नथो करे सघां एतिरा ॾींहं मां इंतज़ारु। मां त चाहियां थो दिलावर खान सां अॼु जो अॼु हिसाब किताब चुकतू कयां ॿियो ॾींहुं थियण ई न ॾियां। कानू जेकॾहिं जल्दबाज़ी में नाकाम थी मोटियासीं त ॿियो मौक़ो दिलावर खान कॾहिं बि न ॾींदो। इन करे पहिरियों वारी सोचे सम्झी कयूं। हाँ खानू अकबर सही पियो चए कुझु ॾींहं तोखे पंहिंजे जज़्बात ते काबू पाइणो पवंदो। मुंहिंजे अंदर में बदिले जी बाहि थी ॿरे सिर्फ़ बदिले जी बाहि छो त खानू घर दिमाग़ सां उन्हनि धोखो कयो आहे खानू घर दिमाग़ सां। सो बि हिकु मोहबती माण्हू करे जेको दुनिया खे थो ॿुधाए त मां मोहबती माण्हू आहियां मोहबती। उहो मोहबती माण्हू अॼुकल्ह पोयां वार करणु सिखियो आहे। जेसि ताईं उन शैतान मिसल इंसान मथां इहा मोहबत वारी खल लाहे इहो बघेड़ वारो रूप ज़ाहिर न कंदुसि न तेसि ताईं मां सुकून सां न विहंदुसि सुकून सां मां। खानू इहो तॾहिं करे सघंदासीं जॾहिं पूरी ॼाण हुजे। इन लाइ तोखे 2 ॾींहं सब्र करणो पवंदो। जेकॾहिं 2-3 ॾींहंनि में इहो माण्हू नथो मिले त पोइ जीअं तूं चवंदे असीं तोसां ॿधल आहियूं। ठीकु आहे अकबर इहा बि कोशिशि करे ॾिसूं था पर जे ॾींहं 2 में इहो परियल असांखे मिली थो वञे त पोइ कढूं था टाकोड़ा खटखटाए शाह। खेरा वो खेरा अरे जी बात अड्डो खुश है फिलहाल तक ये महीना लथो मथे जो सूर छुट्टी जान छोरे मां
जेॾी महिल ॾिस तेॾी महिल ॾिस मां वॾो धूनी माण्हू आहियां, मां वॾो धूनी माण्हू आहियां। हाणे पुछी त पुलिस खां वधीक उहो फूडी ॿियो हूंदो? खैरा जे सिर ॾेखारियो हुजे मुआ खगा, हो ॿारड़ो हुते जेल में पियो आहे, तूं हिते वेठो तो ख़ुशि थिए। छोरे जो मुंहिंजो घर में जीअण ई जंजाल करे छॾियो, जेॾी महिल ॾिस तेॾी महिल कान का मुसीबत खड़ी कई वेठो आहे। बाबा जेकॾहिं असां तुंहिंजे लाइ मुसीबत आहियूं त असां वापसि हलिया वेंदासीं, पर हिकु दफ़ो महिरबानी करे मूंखे बचायो छॾाए ॾे। उहो मां, उहो मुंहिंजी माउ, तूं सॼी ज़िंदगी वेठी हुजे, तोखे केरु थो चए? बाक़ी इन छोरे मुंहिंजो दिमाग़ ई ख़राबु करे छॾियो, हाणे पाण ई पुलिस दिमाग़ सिधो कंदसि। खैरा जे सिर ॾेखारियो हुजे, पुलिस आहे जो सियाणनि खे बि मारे मारे चरियो करे थी छॾे पई। बचायो त वीचारो अगई अधु दिमाग़ आहे। मां थी चवां पई त पहिरें धक में ई हुनजो नूर चट करे छॾियो हूंदो। इन करे ई चवां थी मुआ खगा त सुबुह सां सवेर भरो निकिरी वञो, वञी कंहिं ऑफिसरनि खे मेड़ मिंथ करे पटका मेड़ करे छोकिरे जी जान छॾाए अचो। भली त थोरो कुटको अचेसि ऐं साल खण जी सज़ा बि लॻेसि त को पेर ते अचे। जेॾी महिल ॾिस तेॾी महिल मां वॾो थूनी माण्हू आहियां, मां वॾो थूनी माण्हू आहियां, पहिरियों समय खूनी हो। बाबा हे ॾिस अलाह जो वास्तो अथई, मूंखे बचायो छॾाए ॾे। जंहिं ॾींहुं बचायो ॿाहिरि ईंदो असां उन ॾींहुं हलिया वेंदासीं। अड़िया मड़े खैरा जे सिर ॾेखारियो हुजे, छॾे मोए खगे खे, जीअं मेड़ मिंथ कंदी हुअसि न तीअं वेंदो आकरो थींदो। मां पाण ई सुबुह जो वञी रही सघे थी पई मेड़ मिंथ करे छोकिरो छॾाए वठां। मता गोह मता रेस वॾे जे मुंहुं चढ़ी आई, रेस वॾो हींअर आपे खां ॿाहिरि आहे ऐं चए थो त जेसि ताईं भागोल ऐं दोस्तो जा कातिल ज़ाहिर न थींदा तेसि ताईं नंबरवार सॼे ॻोठ खे टहको ॾियारींदोसि टहको। खैरा जे सिर ॾेखारियो हुजे, मां थी वञी सुबुह जो रही सघे चवां त इन दोसूअ जे माराइण में हिन मोए खगे जो हथु आहे। गोह छा थी चई चरी थी आहे छा? अरे मुंहिंजे पाड़ू पचाइण जे पोयां पई आहे छा? जेकॾहिं तूं ॿार सां दुश्मनी करे सघे थो पियो त पोइ तोखे मां कीअं थी ॿाहिरि आराम सां रहण ॾियां? तोखे बि मां जेल ॾेखारींदसि। सुबुह सां वञी रईस जा कन अहिड़ा थी भरियां जो खैरा जे सिर ॾेखारियो हुजे तोखे जेल ज़रूरु ॾेखारियां। ओ खेरा अमा तूं सम्झाइसि छो मुंहिंजो पाड़ू पचाइण जे पोयां पई आहे? खैरा जे सिर ॾेखारियो हुजे, पूरी ट्रक पुलिस जी भराए जे तोखे टंगराए थाणे ते न मां वञी मारायो त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। खैरा हा ॾिसां तूं सुबुह सां न छॾाए अचो छोकिरे खे त इहो तमाशो ॾेखारियां थी। ओ वेंदुसि खेरा, वेंदुसि। अरे सुबुह खां पहिरियों सिज उभरण सां ई सभु कम पासे ते करे वञी तुंहिंजे इन निभागे खे छॾाए ईंदुसि बसि न। बाबा अम्मा खे मां पाणे रोकींदसि, तूं रुगो सुबुह जो। ओ मुंहिंजी माउ मां वेंदुसि बसि रुगो सिज उभरण ॾे। ओहो हाणे आयो न मो खगो पेर ते। संभाल बि सुकून सां कोन थींदी। बाहि लॻई सिर खे। हाकिम खान सोचे समझी तूं पंहिंजो आख़िरी फ़ैसिलो ॿुधाए। जे राणीअ खे तूं पंहिंजो करणु नथो चाहीं त पोइ हुन न्याणीअ खे मां कंहिं ॿिए सां परणाए छॾियां। अदावरा जी कंदड़ राणी मूंसां पहिरियों ई शादी करण लाइ राज़ी थी वञे, हेॾा कशाला मूंखे कटणा ई न पवंदा। बाबा पहिरियुनि ॻाल्हियुनि खे छॾ, हाणे जी ॻाल्हि कर। राणीअ खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो। तूं सिर्फ़ पंहिंजी ॻाल्हि कर त तूं राज़ी आहीं या न। अदावरा तव्हांजी छा मर्ज़ी त मां बाक़ी ज़िंदगी पराई उभर वेही चखियां। अदा साईं जेका औरत पंहिंजो घर छॾे त गैर सां भॼी वई आहे, छा उहा सती जती हूंदी? हाकिम खान मां तोसां ज़िद करणु नथो चाहियां, तूं सिर्फ़ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए। जे तूं राणीअ सां निकाह नथो करणु चाहीं त पोइ राणी जो निकाह मां कंहिं ॿिए सां कराए छॾियां। न अदा वॾा न, मुंहिंजे हूंदे राणी खां ॿिए जी थी कोन थी सघे। राणी मुंहिंजो ज़िद आहे, ज़िद। हाकिम खान सां माण्हू आहियूं मोहबती, ऐं मोहबती माण्हू कंहिंजी ज़िंदगी बर्बाद न आहिनि कंदा बल्कि आबाद कंदा आहिनि। पर तूं कहिड़ो माण्हू आहीं जेको पंहिंजे ई महबूब जो घर तबाह करणु थो चाहे? अदा साईं मुंहिंजे वसंदड़ दिल खे राणी वीरान करे वई, उहा आबाद कीअं थी रही सघे? हाकिम खान तूं राणीअ खे न मारण जो वाइदो कयो आहे, ऐं जे तूं पंहिंजे वाइदे खे न पाड़ींदे त पोइ राणी ऐं पंहिंजे विच में वॾी दीवार तूं मूंखे पाईंदे। मूंखे
अदासी मां पंहिंजे वाइदे खे पाणी ज़रूर ॾींदुसि ऐं हर उहा शइ जेका मां पंहिंजे लाइ इस्तेमालु कंदुसि उहा ई मां राणी खे ॾींदुसि। ठीक है, मुखे तुझे वायदे मथा एतबार है। हाणे सिर्फ एतिरो ॿुधाए त तूं राणीअ सां निकाह कंदे या न? हा दा, मां राणीअ सां निकाह करण जे लाइ तयारु आहियां। मौलू, हुकुम करो वॾा बाबा, हुकुम करो उधर ते। बाबा सुभाणे तूं सुबुह सां ई शहर निकिरी वञ, वकील सां मिली ॾींहं ॿिनि में गहणे जी ज़मानत कराए त जीअं हाकिम खान और रानी जी पाण में शादी करायूं ऐं घणा ॾींहं थी विया आहिनि का महफ़िल बि मचायूं। वॾा बाबा ईअं सम्झ त ज़मानत गहणे जी थी गई ऐं महफ़िल बि थी गई ओधर ते। अदी कमाल खान जे इमालनामे जी सज़ा असां भोगे आया आहियूं। मामा जेकॾहिं ॿ ॾींहं जेल में गुज़ारिया आहियो त का क़यामत न अची वई। अदा तव्हांजे लाइ इहा वॾी ॻाल्हि नाहे, पर इज़तदार लाइ जेल मौत बराबर हूंदो आहे, मौत बराबर। चइबो त असां इज़तदार न आहियूं। मां ईअं कोन पई चवां, पर इज़तदारनि जा कम अहिड़ा न आहिनि हूंदा। पुट तव्हां हिते जेको कुझु कयो था न, इनखे हिते ई रहण ॾियो। अम्मा असांखे इहा ग़लती थी वई जो मुजिब खे असां मामा वारनि ॾे मोकिलियोसीं ऐं उहो बि उनजी भलाई लाइ। अबा वाह जो भलाई कई अथई, वाह जो। अहिड़ी हिकु ॿी भलाई कई त बस सदी बस, जॾहिं मां मामा ऐं नाना खां माज़रत वठी चुको आहियां त पोइ ॻाल्हि ॻाइण मां कहिड़ो फ़ाइदो। मामा असां मथां इहा महिरबानी कयो, अॻिते असांजी ज़िंदगी में मुदाख़लत न कयो। मामा असांखे केरु मारे थो, केरु कुर्ब ॾिए थो, असां पाण ई मुंहुं ॾेई वेंदासीं, तव्हां विच में न ईंदा कयो। ठीकु आहे मामा, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु, अॻिते असां विच में कोन ईंदासीं। अदा जेके तव्हांजे करे मामा वारनि जे मथां मुसीबतूं ईंदियूं, उन्हनि खे मुंहुं केरु ॾींदो? अलाह ख़ैर कंदो। अॼु खां पोइ मामा वारनि मथां का बि मुसीबत कोन्हे दी, इहो मुंहिंजो वाइदो आहे। तव्हां त मुसीबतनि खे मामा वारनि जी वाट ॾेखारे छॾी आहे, पोइ तव्हां कीअं था चओ त मामा वारनि ते मुसीबतूं न ईंदियूं? जेकी बायूं हुननि सां मुंहुं ॾेई वेंदासीं, अॻिते लाइ वधीक असां लाइ मसइला खड़ा न कजो। कोन थींदा मसइला खड़ा मामा, तव्हां लाइ वधीक मसइला खड़ा कोन थींदा। अदा अदा इहा तकलीफ़ बि मुंहिंजे करे बर्दाश्त करे वञे। ख़ैर आदि ख़ैर आहे, का ॻाल्हि न आहे। असां आहियूं हारी माण्हू, बंदूक सां असांजो कहिड़ो वास्तो? ना 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 ना, मां अॼु मुजीब खे वापसि घुराए थो वठां, पर तव्हां होशियारी सां रहिजो त किथे असांजा दुश्मन तव्हांजा दुश्मन जेकॾहिं असांखे मारे बि वञनि त असांजा खून उन्हनि खे बख़्शूंदा। सिर्फ़ु तव्हां महिरबानी करे पंहिंजी दुश्मनीअ जो रुख हाणे असां ॾांहुं न मोड़ियो, इहा तव्हांजी महिरबानी थींदी असां ते, महिरबानी। पुलिस विड़ई त जवान थी मोड़ी जाए, इन त ॿ पादर लॻड़ी त सभु सची करे वेही रहे। हाथे कदर ताऊ को नथी कबसा मूंखे असां वॾा खून मजदू तू मूंखे बुझास जी कोशिश न कर, मूंखे कबसा त छा कजो आहे छा न कजो आहे। साहब तो जो उथी पियो, आदत साईं। अरे बे हाणे बे जवानी यारो अखरदार, जवानी यारो अखरदार छो तो पंहिंजे मथां माण्हू खिलाए, सपाई हिकु सॾ थो करे उथी बीह थो रहे। सुठी चर्बी चढ़ियल अथई, इहा ख़तम करणी पवंदी। सरकार वॾा तव्हां जवान हो, असांखे जवाननि जो कदुरु हूंदो आहे। केरु जवान आहे केरु भाड़ियो, इहा थोरी देरि खां पोइ ख़बर पवंदी, जॾहिं मां तव्हांखे पंहिंजी महिमानी खाराईंदुसि। सरकार महिमानी खाराइण लाइ छा छा तयारु कयो अथव? तोखे त घणो कुझु खाराईंदुसि, बसि सबुर कर, थोरो खाधो तयारु थिए। साहिबु चए थो तोखे खाधो थो खाराया, अॼु मुज़िकी खावी मुज़िकी। कीअं भॼाए यार दहानी पादर साहब के न भजायो मुर्स मांगा अबे साहब के मुझे तो तू हल मेहमानी तैयार नहीं कर, मैं मुर्गी खाए तो मुर्गी दिस जा एडी मन मुर्गी तो थोड़ी देर को पादर ही पादर रात में था दे में मां वे दो बच्चा वाला कदा बाकी भूख लगी थी साहब के चार तुझे ले उठ दी तैयार कराए ओ जीरे को तो कभी तो सट को जान दे खबर पड़े मुर्स मांगा अभी साहब से तो मां तुझी दावत कराया तो बस सत को दी तो अरे बस एड़ा बात न तावते ताते में मुझे कुत्ता बोली एड़ी हले नहीं है तो कम आवाज महमूद जी ज़मानत करानी आहे, पर को बेड़ो माण्हू नथो सुझे जंहिंखे ज़मानत लाइ चइजे।
दरिया खान वारो भाउ कासिम ज़मानत कोन ॾींदो छा? पीरल दरिया खान जो मौत ताज़ो थियो आहे, तंहिं करे मां कासिम मथां भार नथो विझणु चाहियां। कासिम कंधु कोन कढाईंदो? हा पीरल, मां मञां थो त कासिम कंधु न कढाईंदो, पर मां नथो चाहियां त कासिम खे पंहिंजनि मसइलनि में उलझायां ऐं हुन मथां इहो भार विझां। तंहिं करे कंहिं ॿिए माण्हू जी ताड़ कर जंहिं मथां इहो भार रखूं। रुस्तम, उहे चओ त मंठारणो थिए चा आहे सुस्त, पर ॿई हली मथां बीहंदासीं, कुझु न कुझु कंदो। हा मंठार ठीकु आहे, घणेई हुन बि दोस्तनि खां कंधु कढायो आहे, पर इहो कमु हाली ज़ोरी था करायूंसि। पोइ जॾहिं चओ त मंठार तरफ़ निकिरी हलूं। जॾहिं छा हाणे ई निकिरण जी कर त राति हली था मंठार वटि थियूं। जॾहिं न ॿई हली मथां कड़कंदासूं तॾहिं कुझु न कुझु कंदो।